मैगज़ीन इंचार्ज प्रोफेसर मोहम्मद सफ़र साहित्य के वो स्टेज पे अची करे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। प्रोफेसर मोहम्मद सफ़र साहित्य। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजा मोहतरम ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर सैयद अहमद अली शाह साहब, असांजा एज़ाज़ी मेहमान साईं अल्ताफ़ हुसैन अब्बासी साहब, रीजनल डायरेक्टर कॉलेज सखर रीजन सखर, साईं नज़ीर अहमद खोसो प्रिंसिपल साहब, हिते ख़ासि तौर ते असांजे सॾ ते कई आया मुख़्तलिफ़ कॉलेज जा प्रोफेसर्स ऐं प्रिंसिपल साहिबान, मुंहिंजा कुलीग्स ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। कुलीग्स ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। हिन कॉलेज मैगज़ीन जो हिन साल मां चीफ एडिटर आहियां। साईं थोरी ॿुधाइण में मैगज़ीन इंचार्ज साईं अली रज़ा काज़ी साहब आहे। मां बैस चीफ एडिटर जे तव्हांजा मुखातिब आहियां। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त लगातार ॿियो दफ़ो हीअ मुहवरत मैगज़ीन जी मुहवरत असां डॉक्टर साहब खां कराए रहिया आहियूं। संदन महिरबानी जो हिन क़लील वक़्त में तमामु घणियूं संदन मसरूफ़ियतूं हूंदे अॼु त ख़ासि तौर ते उन जूं मसरूफ़ियतूं आहिनि, तंहिं हूंदे बि असांखे कलाकनि जो टाइम ॾिननि, तंहिंजे लाइ असां संदन शुक्रगुज़ार आहियूं। साईं जेको मैगज़ीन आहे हिकिड़ी गॾियल सॼियल महिनत आहे। एडिटोरियल बोर्ड रहे थो, उन ते एक्टिव रहणो थो पए। बाक़ी जेके मेन किरदार आहे, जेके उस्ताद आर्टिकल्स लिखनि था या ख़ासि तौर ते जेके शागिर्द आर्टिकल्स लिखनि था, अहमियत उन्हनि खे आहे। हीउ जेको मैगज़ीन आहे असुलु बुनियादी मक़सदु इहो आहे त शागिर्दनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया करे ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे लिखणियूं पेश कनि, उन्हनि में लिखण जी हिकिड़ी आदत पए। चङो भला पढ़िया लिखा माण्हू हूंदा आहिनि, पर जॾहिं हुनखे पनो ऐं पेन ॾिबी आहे त हिकिड़ी पैराग्राफ लिखी ॾेखारियो, भली हुनखे सुठो नॉलेज हुजे, पैराग्राफ लिखी न सघंदा आहिनि। इहो लिखणु हिकिड़ो फन आहे ऐं मैगज़ीन उन फन में उन्हनि खे हेल्प थो करे, हिकिड़ो मौक़ो फ़राहम थो करे। असांजो जेको मैगज़ीन आहे सो शाहकार न हूंदो आहे लिखण जो चइजे त असां में आर्टिकल्स पढ़ियासीं ॾाढा भला थी नथो सघे, छो त जेके बि लिखंदड़ हूंदा आहिनि से पहिरियों दफ़ो लिखंदा आहिनि, सभु शागिर्द हूंदा आहिनि। हे सिर्फ़ु हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे, उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो वेंदो आहे त भई लिखण जी आदत पाण में विझो, अॻिते तव्हां पोइ ॿियनि मज़मून अख़बारुनि में लिखो ऐं ॿियनि शयुनि में लिखो। सो जेकॾहिं केरु इहा तवक़ो करे थो त लिखणियूं तमामु के आला क़िस्म जूं हूंदियूं, सो शागिर्दनि खां एतिरी तवक़ो करे ई नथी सघिजे। बहरहाल पोइ बि असां ॾिठोसीं, एडिटिंग कईसीं, हिनखे तरमीमूं कयूंसीं, कोशिशि असां वधि में वधि कई आहे त का घणियूं उणायूं जेको आहे सो आर्टिकल्स में न रही सघे। शागिर्दनि खे मां इहो चवंदुसि त हाणे जिन शागिर्दनि जा मज़मून छपिया आहिनि, फोटो छपिया आहिनि, उहे अॼु पंहिंजे दोस्तनि खे उहे आर्टिकल फोटू ॾेखारे केॾो न सराह थींदा हूंदा, ख़ुशि थींदा हूंदा। सो अॼु जेके हिते मौजूदु शागिर्द आहियो से अहद कयो त जेको हाणे नओं मैगज़ीन असां छपियूं त असां ते आर्टिकल्स जी बोशार बरसाति हुजे, आर्टिकल्स जी सभई जेको आहे लिखी ॾियो। ठीकु आहे, इहो वाइदो तव्हां सभिनी शागिर्दनि खां मूंखे खपे। बहरहाल आख़िर में वरी मां हिते मौजूदु सभिनी महिमाननि जो, ख़ासि तौर ते चीफ गेस्ट जो ऐं साईं एज़ाज़ी मेहमान डायरेक्टर साहब जो शुक्रगुज़ार आहियां जिन वक़्तु कढी ऐं असांखे मान बख़्शे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।